डिगड़ी लग गोठ अलारिनो खासकेली जे मजदूर नौजवान कांडीरो खासकेली तालीम काबिलियत होंदे भी बेरोजगार। तो मुझे एक्सीडेंट तकरीबन टे साल किया होंदा। डिगड़ी लग गोठ अलारिनो खासकेली जो मजदूर नौजवान कांडीरो खासकेली तालीम काबिलियत होंदे भी बेरोजगारी जो शिकार बणियल ऐं पंहिंजे ई घर में फाकाशी जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। हिन मीडिया अॻियां दाईंदे ऐं वस वारनि खां ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कंदे चयो त मूंखे मज़ूर कोटा मां नौकरी ॾिनी वञे जीअं त मां पंहिंजी पीरसन मां ऐं पीउ जी ख़िदमत करे सघां। वस वारनि खे अपील थो करियां त मुंहिंजो एक्सीडेंट तकरीबन टे साल थिया हूंदा। 20 जनवरी बरोज़ आचर चेरी 2019 में सुबुह जो सवेरे 9:25 ते डिगड़ी का 1.5 किलोमीटर वरियां एक्सीडेंट थियो। बस वारनि खे अपील थो कयां खुदा जे नाले मुंहिंजी कुझु मदद करियो। हाणे आउं बिल्कुलु माज़ूर आहियां। हाणे को बि मुंहिंजो वस कोन थो हले। मुंहिंजो हिकिड़ो पीरसन पीउ आहे, उहो जो आहे उहो कमाए थो ऐं ॿिया मुंहिंजा भाउ आहिनि उहो धार पार आहे। वस वारनि खे अपील थो कयां खुदा जे वास्ते मुंहिंजी मदद करियो। ऐं हीअ मुंहिंजा तइलीम जा कागज़ जाम पियल आहिनि, पर हीअ आउं 2 अहम तरीन कागज़ ॿुधाया। ऐं मुंहिंजी तालीम तकरीबन BCom फर्स्ट ईयर में मुंहिंजी एडमिशन हुई ऐं उनजा पेपर ॾियण लाइ तयारु थियसि ते मूंखे धकलो। वस वारनि खे इहा ई अपील कयां महिरबानी करे खुदा जे नाले मुंहिंजी मदद करियो। ही मुंहिंजा कागज़ आहिनि, ॾिसो।